जी नाज़रीन हेडलाइंस सवाठी अहम ख़बर खे ॾींदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु तुर्की जे 3 ॾींहनि जे सरकारी दौरे ते इनकरा रवानो थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तुर्क सदर रजब तैयब अर्दवान सां वन आनंद मुलाक़ात ऐं वफ़द जी सूरत में मुलाक़ात पिणु कंदो। पाकिस्तान ऐं तुर्की विच में वापार बचाव समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते सहकार वधाइण ऐं इलाक़ाई सिक्योरिटी जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। एक भेरो ॿी खे अहम ख़बर ॾींदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु तुर्की जे 3 ॾींहनि जे सरकारी दौरे ते इनकरा रवानो थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तुर्क सदर रजब तैयब अर्दवान सां वन आन वन मुलाक़ात ऐं वफ़द जी सूरत में पिणु मुलाक़ात कंदो। पाकिस्तान ऐं तुर्की विच में वापार बचाव समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते सहकार वधाइण ऐं इलाक़ाई सिक्योरिटी जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॻुवाट ऐं तुर्की पहुची वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी इनकरा आमद ते इनकरा जे गवर्नर संदसि गरम जोशी सां आदर भाव कयो आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर ॾेई रहिया हूं नाज़रीन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तुर्क सदर रजब तैयब अर्दवान सां वन ऑन वन मुलाक़ात कई आहे ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़द जी सूरत में पिणु मुलाक़ात कंदो। पाकिस्तान ऐं तुर्की विच में वापारी बचाव समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते सहकार वधाइण ऐं इलाक़ाई सिक्योरिटी जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॻुवाट ऐं तुर्की पहुची वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी इनकरा आमद ते इनकरा जे गवर्नर संदसि गरम जोशीअ सां आदर भाव कयो।